असांजी जेका फ़लस्तीन सां मोहब्बत आहे, अंबिया जी सरज़मीन आहे। फ़लस्तीन सां मोहब्बत आहे, मस्जिद अक्सा आहे, क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस उहो आहे। ऐं उन लाइ तहरीक लबैक पाकिस्तान TLP वारनि एहतिजाज कयो इस्लामाबाद वञण लाइ। असांजी पाक हुकूमत, पंजाब हुकूमत, उन्हनि उन ते शदीद तशद्दुद कयो, गिरफ़्तार कयूं। किन पासे JUI जे कारकुननि खे गिरफ़्तार कयूं। जेकॾहिं पाकिस्तान जा हुक्मरान बि फ़लस्तीन जे मज़लूम अवाम मुस्लमान लाइ एहतिजाज कनि, उनखे गुमराह गिरफ़्तार कनि, उन ते तशद्दुद कनि, त पोइ इन्हनि खे छा चइजे? लानत विझिजे न विझिजे? इन्हनि हुक्मराननि ते लखे किरोड़ लानत हुजनि। पोइ नेतन्याहू ऐं अमेरिका ऐं यहूद नसारा ते कहिड़ी कावड़? असांजे मुल्क पाकिस्तान में जंहिंजो मक़सद ही पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान। पाकिस्तान जे मुल्क में भी जेकॾहिं को फ़लस्तीन लाइ एहतिजाज करे, उन ते तशद्दुद करे पाकिस्तानी फोर्सेस, पोइ इन ते लानतूं पवनि कि न पवनि? पोइ इहे नेतन्याहू खां ऐं जेको आहे सो ट्रंप खां वधीक हरामी चइबा या न चइबा? रब इन्हनि खे बर्बाद करे या न करे? ऐं हिन अल्लाह जे घर में मिंबर रसूल तां उन्हनि खे बददुआ थो ॾियां, रब इन्हनि खे तबाह बर्बाद कर। इहे त ट्रंप खां वधीक हरामी चइबा। जॾहिं पंहिंजे मुल्क पाकिस्तान में थियणु तीअं घुरिजो असांजो एटम बम कहिड़े कम जो, जेको मुस्लमाननि खे न छॾाए सघे। इहो एटम बम कहिड़े कम जो? तव्हां रुगो पंहिंजे लाइ जियो पिया। मदीने वारे मीर जी हदीस तव्हांखे यादि न आहे त मुस्लमान ॿियो मुस्लमान ईअं आहे जे हिकिड़े जिस्म वांगुरु, माना सभई मुस्लमान हिकिड़े जिस्म जे मानंदा आहिनि। अखि खे तकलीफ़ आहे त सॼो जिस्म बेक़रार आहे। हिकिड़े हंधि मुस्लमान खे तकलीफ़ आहे त सभु मुस्लमान परेशान रहनि, बेक़रार रहनि। तंहिंजे करे इहे जेके गिरफ़्तार थिया आहिनि, TLP जा कारकुन, JUI जा जेके फ़लस्तीन जी हिमायत में उथनि था, इहे गिरफ़्तार थिया आहिनि, फिलफोर आज़ाद कयो वञे। जमियत उलमा इस्लाम जो मुतालबो आहे। ऐं इंशाअल्लाह हे अवाम जे जज़्बात खे न कंट्रोल करे सघंदा। भले यहूदियुनि जी गुलामी कनि, अमेरिका जी गुलामी कनि, नेतन्याहू जा पुट थियनि, पर उम्मत मुस्लिम पाकिस्तानी अवाम या मुस्लिम उम्मत इन फ़लस्तीन सां गॾु आहे, मुजाहिदीन सां गॾु आहे। फ़तेह हक़ जी थींदी। अल्लाह जे हारो देर कोन्हे का। अल्लाह साईं जे तरफ़ां इस्तिदराज आहे, इन्हनि खे डर आहे, मोहलत आहे, इन्हनि खे हमेशह न रहंदा। न को ही रहंदो। काॾे वियो जनरल ज़िया जेको चए पियो मां सभु कुझु आहियां, डंडे जे ज़ोर ते, लाश बि हथ कोन आयसि। काॾे वियो परवेज़ मुशर्रफ जेको चए पियो मां पाण खे अलाए छा पियो सम्झे। पोइ मौत किथे ॾिस, हक़ चवण वारा उन वक़्तु बा हाणे बि आहिनि। इहे डिक्टेटर आमिर जाबिर, उन्हनि जो नालो वठण वारो, हींअर बि उन्हनि ते लानतूं वसंदियूं रहंदियूं। जेको दीन इस्लाम लाइ जंहिं कुर्बानी कई, ज़ालिम फिरौन जो काॾे वियो ज़िक्र, ज़िया जो काॾे वियो? जेके धरती ऐं मुल्क जा गद्दार आहिनि, इन जो नालो रहंदो ई कोन। सदाईं हक़ वारनि अलमबरदारनि जो नालो रहंदो। जान रही त ज़िंदाबाद जे वई त बि उहा क़बूल पवे। जेकॾहिं अल्लाह जे राह में मुस्लमाननि जे लाइ आवाज़ हक़ बुलंद करण लाइ जेल मिली त बि को सौदो सस्तो आहे, परे न आहे। त फ़लस्तीन जे लाइ आवाज़ बुलंद करणु घुरिजे। ऐं असां में जेतिरो दम आहे, असां इन्हनि यहूदियुनि जी, इज़राइलियुनि जी हर तरह जी मसनूआत जो बाइकाट कयूं। वठण खां, ख़रीद करण खां, इस्तेमाल करण खां, भली छा बि थी पवे उन जी कोशिश कयूं। त सुभाणे जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण वारी हिकिड़ी कुराड़ी चई, यूसुफ सुहिणो एॾो हसीन, तुंहिंजे इन धागे ऐं सुट सां मिलंदो। चई अल्लाह जे प्यारे नबी जे ख़रीदार जी लिस्ट में ईंदसि। हज़रत जेको माण्हू इन इज़राइल ऐं अमेरिका यहूद जी मुखालफ़त कंदो पियो, उन जे ख़िलाफ़ सोशल मीडिया इस्तेमाल करे भली अकाउंट हैक थी वञे, का परवाह कान्हे। इन शख्स जो अल्लाह वटि नालो सदाईं बुलंद रहंदो। जेको डिॼ इन्हनि जे में गुलामी में रहे, इहो बदतर ऐं ज़लील थींदो रहंदो। जेको जंहिंजी मोहब्बत कंदो उन सां गॾु हूंदो। अल मरउ मा मन अहब, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत कंदो। जंहिंजी मोहब्बत अल्लाह वारनि सां हूंदी, मुस्लमाननि सां हूंदी, हक़ वारनि सां हूंदी, उहो उन्हनि सां गॾु उथंदो। ही भली वज़ीर आज़म ऐं पंहिंजे मुल्क पाकिस्तान जा हुक्मरान नेतन्याहू, ट्रंप ऐं यहूदी सां उथनि, असां इंशाअल्लाह मुजाहिदनि सां गॾु उथंदासीं, अहलुल्लाह सां गॾु उथंदासीं, जो त उन्हनि जे लाइ असां आवाज़ बुलंद पिया कयूं। उन मस्जिद अक्सा, क़िबले अव्वल बैतुल मुक़द्दस जे लाइ ॻाल्हायूं पिया। असां मरी वञूं त बि असांजा अॻवान उहे हूंदा। हर को पंहिंजे अॻवान सां उथंदो। पोइ मर्ज़ी अथसि त नेतन्याहू सां उथे, ट्रंप सां उथे, अमेरिका यहूदियुनि सां उथे, या जेकॾहिं अहलुल्लाह सां, उलमा सां उथे। छो त ज़िंदगी त उअं ई मरणी आहे। ज़िंदगी हिकिड़े ॾींहुं उअं ई वेंदी हली। जेकॾहिं हक़ सच चवंदे वञे त इहा ज़िंदगी क़बूल पइजे। इहो सौदो सस्तो आहे।